गंबट में प्राइवेट मुलाज़िम पारां गंबट 15 पुलिस इंचार्ज मंजूर नारे जो रात जे पेट में 55,660 रुपया फुर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। होॾां गंबट मददगार पुलिस इंचार्ज मंजूर नारे जो सां राब्तो करण ते ॿुधायो त मां इन तरफ़ वियो ई न आहियां। एहतिजाज कंदड़ मोला बख़्श ॼण जो चवणु आहे त मूंखे पंहिंजे सेठ जा ॾिनल पैसा हुआ जंहिं मां स्विमिंग पूल जो कमु हलाए रहियो हुयमि। रात जे पहर में गुटू ॿधी 15 पुलिस अची फुर करे फरार थी विया, जंहिं मां मूं 15 इंचार्ज मंसूर नारे जो खे सुञातो आहे। 3 ॼणनि खे ॿुठूं ॿधल हुयूं। मोला बख़्श ॼण हिन SSP खैरपुर DIG सकड़ IG सिंध खां मुतालबो कयो त नोटिस वठी फुर थियल रक़म वापसि कराई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।